पाकिस्तान जे दिहाड़े ते मुख्तलिफ शोबन में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शख्सियतन के आला तरीन सिविल एवॉर्ड सां नवाज़ियो पियो। ऐवान सदर इस्लामाबाद में तकरीब। सदर आसिफ अली सरदारी मुख्तलिफ शख्सियतन के निशान इम्तियाज, हिलाल शुजात ऐं ॿिन खे एज़ाज़ सां नवाज़ियो। एवॉर्ड माणींदड़न में डॉक्टर शमशाद अख्तर, एयर मार्शल रिटायर्ड नजीब अख्तर, काइम अली शाह, राजा सफरुल हक, हफीज़ कुरैशी, मोहम्मद अहमद शाह ऐं ॿिया शामिल। बचाव वारे सऊदी वज़ीर के निशाने पाकिस्तान जो एहसास ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी सऊदी बचाव वारे वज़ीर शहजाद ख़ालिद बिन सलमान बिन अब्दुल अज़ीज़ के निशाने पाकिस्तान जे एहसास सां नवाज़ो। ऐवान सदर में कोठायल तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ पिणु शरीक थियो। पाकिस्तान जो 84हों दिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। मुल्क जी राजधानी में 31 सूबाई गादी वारनि शहरनि में एकवी तोपनि जी सलामी ॾिनी वई। अलामा इक़बाल जी मज़ार ते गाज़ी तब्दीली वारी तकरीब थी। इस्लामाबाद जे शकरपिणिया ग्राउंड ते हथियारबंद फ़ौज जे मुख्य परेड तकरीब कोठाई वई। हथियारबंद फ़ौज पारां फ्लाई पासो शानदार मुज़ाहिरो कयो पियो। F-17 थेंडर, F-16 ऐं ॿिनि जंगी जहाज़नि सलामी पेश कई। परेड में SSC कमांडोज़ फ्री फाल जो मुज़ाहिरो कयो। चीन आज़रबाईजान जा फ़ौजी दस्ता बि परेड में शरीक। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा ऐं टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि जी तकरीब में शिरकत। सऊदी दिफ़ाई वज़ीर शहज़ादा ख़ालिद बिन सलमान बिन अब्दुल अज़ीज़ अल सऊद पिणु परेड में शरीक थियो। सदर आसिफ अली ज़रदारी परेड जो माइनो कयो। कोशिश भी वो फिर बन गई दिल की दुआ बन के रदा जो पहुंच तो वो आसमां भी है गवाह फिर जो हुआ। हाँ, रोशन रहेंगे सितारा, तुम चांद बन जाना, पूछे जो नाम कोई तुम पाकिस्तान बताना, पूछे जो नाम कोई तुम पाकिस्तान बताना। शकरपिड़िया जे ग्राउंड में परेड तकरीब में चइनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा सकाफ़ती फ़ौज सिंध पंजाब बलोचिस्तान ऐं KP जी सकाफ़त उजागर कई वई। तकरीब में मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई।
पूरे पाकिस्तानी कौम को यौम पाकिस्तान मुबारक हो। आज का दिन हमारे लिए कौमी अहमियत की अमल है। इस दिन बरे सगीर के मुसलमानों ने अपने लिए एक अलग वतन का मुतालबा किया और कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना की दूर अंदेश क़यादत में 7 साल के बाद एक आज़ाद और खुद मुख्तार रियासत अमल में कायम की। आज हम आज़ादी के राह में कुर्बानी देने वाले कायदीन, शोहदा और गाजियों को खराज तहसीन पेश करते हैं। आज हम दिफा एतबार से एक मजबूत मुल्क हैं और हमारे बहादुर मुसल्लह अफवाज दिफाए वतन के लिए हर वक्त तैयार हैं। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तारी ते सौदेबाज़ी न कंदो। इस्लामाबाद में शकरपिणिया ग्राउंड ते हथियारबंद फौजी पेड़ तकरीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त अॼोके ॾींहं ते बरे सगीर जे मुसलमाननि अलॻ वतन जो मुतालबो कयो। 23 मार्च 1940 ते हिक असीम क़ौम ऐं आज़ाद वतन जो बुनियाद रखियो वियो। हथियारबंद फौज ऐं पुलिस क़ौम जी हिफ़ाज़त, सलामती ऐं ख़ुदमुख्तारी खे यकीनी बणायो। हथियारबंद फौज मुल्क जे बचाव लाइ हर वक्त तैयार आहे। मुल्क खे हिन वक्त केतिरा ई चैलेंज साम्हूं आहिनि। हू अहद कनि था त पाकिस्तान जी सलामती खे पंहिंजी जान खां वधीक असीस रखंदा। हू सभिनी सियासी पार्टियुनि खे गुज़ारिश करे थो त मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म जी यौम पाकिस्तान जे मौक़े ते पाकिस्तानियुनि खे मुबारकबाद। शहबाज शरीफ जो चवणु आहे त 23 मार्च असांजी तारीख़ जो हिकु अहम ॾींहुं आहे। असांजे बुज़ुर्गनि जे मुसलसल जिदोजहद सबबि धार वतन जो क़याम मुमकिन थियो। 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान दुनिया जे नक्शे ते हिकु आज़ाद मुल्क जे तौर ते उभरियो। अचो त गॾिजी मज़हबी, नस्ली ऐं सियासी फ़र्क़ खां पाक पाकिस्तान लाइ जिदोजहद कयूं। हथियारबंद फौज पारां पाकिस्तान जे ॾियारे ते क़ौम खे वाधायूं। ISPR जो चवणु आहे त ॾींहुं नंढे खंड जे मुसलमाननि जी असीम काविशनि जी यादि ॾियारे थो। इन ॾींहुं मुसलमाननि लाइ अलॻ वतन लाइ असांजे असीम अखबारनि जे विज़न मूजिबि असांजे तक़दीर जो तयन कयो पियो। असां हर ॾींहुं पंहिंजी आज़ादी जो क़दुरु ऐं उन जो एतिराम कंदा आहियूं। पाकिस्तान जे ॾियारे ते कायद आज़म खे भेटा पेश। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी ऐं सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जी मज़ार क़ायद ते हाज़िरी। मज़ार ते गुल रखी फातिहा ख़्वानी कई। गवर्नर कामरान टेसोरी जो चवणु आहे त आज़ादी जो क़दुरु फ़क़्ति उहे ई करे सघनि था जेके आज़ाद मुल्क में रहनि था। शर्जील मेमन जो चवणु आहे त अॼु 23 मार्च जो ॾियारो क़ौमी हीरोज़ खे यादि करण जो ॾींहुं आहे। असां पाण में मुतहद थियण ताईं तरक़ी नथा करे सघूं। मलीर जे घगर फाटक वेझो निजी कंपनी बस सां गटर नाले मां 2 ॼणनि जा लाश त पौते जी सुञाणप मुजबा नमज़द कदी तोड़ती आहे। पुलिस पौती लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ जिना अस्पताल मुंतक़िल कया।
गुड्डू बरसा सैफुल्ला पाड़े में घरू अणबड़ता मुड़सता साल कतर जवाबदार आसिफ मीराणी छुरीजा वार करे चंद बारन जी माउ शाहिदा के कत्ल करे छो। पुलिस लाश तहवील में वठी जवाबदार की गिरफ्तार करे वरतो। भांसीदाबाद वेझो ॻोठ कारियाणी में ठेठिया बिरादरी जी बिंदुरिन में मामूली ॻाल्हि झेड़ो फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो, ॿ ज़ख़्मी। गोलू लॻण सबबि बख्शर ठेठो क़त्ल थी पियो। सदाब ऐं मंसूर ज़ख़्मी थी पिया। वाक़े बाद मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आई बादशाह बरसा ॻोठ चौधरी याकूब में उरड़ी वेगे हिकु हफ़्ते अंदरि 6 ॿारड़ा फोत थी पिया। इलाइक़े में उरड़ी जी वबा ख़तरनाक सूरतहाल इख्तियार करे पई। फोथियल ॿारनि में 2 सॻा भाइर ऐं संदन हिकु भेण शामिल। ॻोठाणनि मूजिबि केतिराई ॿारड़ा उरड़ी में मुब्तला आहिनि। सिहत खाते जे इख्तियारनि खे डॉक्टर्स टीमूं बाणे उरड़ी में वरतल ॿारनि जो इलाज कराइण जी अपील कई वई।